अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। जेकबाबाद सिंध जा असुल वारस हिन ज़ालिम निज़ाम खां तंग थी आख़िर 5 हिंदू ख़ानदान रोई सदका भरे اباڻي सिंध खे अलविदा करे हमेशा जे लाइ भारत लॾे विया। नाज़रीन, तव्हांखे असां ख़बर ॾेई रहिया आहियूं जेकबाबाद मां जेकबाबाद ज़ुल्म जो शिकार थियल 5 हिंदू ख़ानदान लॾे भारत हलिया विया। नाज़रीन, तव्हांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं सिंध जा असली वारस हिन ज़ालिम निज़ाम मां तंग अची करे 5 हिंदू ख़ानदान 21 अफराद सिंध खे छॾे भारत हलिया विया। नाज़रीन, तव्हांखे असां ख़बर ॾेई रहिया आहियूं जेकबाबाद मां सिंध जा असली वारस हिन ज़ालिम निज़ाम खां तंग थी करे आख़िर 5 हिंदू ख़ानदान रोई सदका भरे اباڻي सिंध खे अलविदा करे भारत लॾे विया।